अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह सुबुह जो टाइम है तकरीबन 9 थिया आहिनि। मुंहिंजो दोस्त अॼु मदीना मुनवरा खां अचे पियो, उनखे रिसीव करण लाइ एयरपोर्ट वियल आहियां। इंतज़ार में बीठा हूँ कि असीं थोड़ो भला एयरपोर्ट ते घुमूं फिरूं। इंतज़ार खां बहितर आहे थोड़ो घुमण फिरण। बैनुल अक़वामी आमद ही सभु माण्हू पंहिंजे पीउ प्यारनि जे इंतज़ार में बीठा आहिनि त जीअं अचनि त हुननि सां ख़ुशी सां मुलाक़ात थिए। काफ़ी अरसे खां पोइ दीदार थींदो हूंदो। कुझु माण्हू ॿाहिरि कमाइण जे हिसाब सां विया हूंदा। हर को मिट माइट जी मुलाक़ात लाइ बेचैन आहे। अलाह साईं सभिनी खे पंहिंजे मिटनि माइटनि अज़ीज़नि सां ख़ैर आफ़ियत सां मुलाक़ात कराए। मुंहिंजे दोस्त जी फ्लाइट अची वई आहे, बाक़ी हाणे ज़ाहिर आहे चेकिंग वग़ैरह में टाइम लॻंदो। ॾिसूं केतिरी देरि में ॿाहिरि अचनि था। त मूंखे बि बेचैनीअ सां इंतज़ारु आहे। गुल बि आहिनि, दोस्त खे पारायां। अलाह बहितर कंदो, इंशाअल्लाह जल्द अची वेंदो इंशाअल्लाह। इहे अहिड़ियूं घड़ियूं हूंदियूं आहिनि इंतज़ार जूं जेके मिठियूं बि लॻंदियूं आहिनि ऐं जल्दबाज़ी बि हूंदी आहे त जल्दी जेके बि जंहिंजो बि पहिरीं प्यारो आहे उहो अची वञे ऐं मुलाक़ात थिए। हीअ सभु वीचारा पंहिंजे पहिरीं प्यारनि जे इंतज़ार में बीठा आहिनि। अचनि, हथनि में हार खणी, चेहरनि ते मुस्कुराहटूं माशाअल्लाह। अलाह सभिनी जे चेहरनि ते मुस्कुराहटूं बरक़रार रखे। दोस्तों इंतज़ार जूं घड़ियूं हाणे थोरी रहिजी वियूं आहिनि, छो त हुननि जे ॿाहिरि निकिरण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। अलाह कंदो त हींअर जल्द असांजो दोस्त बि अची वेंदो ऐं जेके बि आयल आहिनि इंतज़ार में इन्हनि सभिनी जा पहिरीं प्यारा बि ईंदा। हर को पंहिंजे पहिरीं प्यारनि सां मिली पंहिंजे घर जे तरफ़ रवाना थींदो इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो दोस्त पहिरीं प्यारो जिगर अची वियो। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो प्यारो दोस्त जंहिंजे इंतज़ार में सुबुह खां आयासीं अची वियो आहे अल्हम्दुलिल्लाह। एयरपोर्ट ते हींअर असां ईंदासीं अदा हींअर दोस्त जी जाइ ते आया आहियूं। नाश्ते जो बंदोबस्तु हुन कयो आहे। अदा हींअर असीं शहर हॉस्पिटल वञूं पिया। दोस्त सफ़र कयो आहे जाम, हुनजे करे जेल में सूर पियो अथसि। हुनजी दवा ववा वठी पोइ सुबुह जो इंशाअल्लाह असांजो लारकाने ॾे सफ़र हूंदो। अलाह साईं ख़ैर आफ़ियत फरमाए। सुबुह इंशाअल्लाह कराचीअ मां लारकाने जी तरफ़ ईंदासीं पंहिंजे घरनि ॾे रवां दवां इंशाअल्लाह। सदर में असीं आया आहियूं। NCCI सेंटर आहे। हिन में जेको स्पाइनल सूर वग़ैरह हूंदो आहे उनजा हिते सुठा डॉक्टर वेंदा आहिनि। हींअर दोस्त खे हिते ॾेखारियनि था। हुनखां पोइ राति हिते रही सुबुह जो इंशाअल्लाह लारकाने जे लाइ रवानगी आहे। अस्सलाम वालेकुम। जमात हो गई अल्हम्दुलिल्लाह। साईं हिन जमा मस्जिद में हॉस्पिटल जे अंदरि ई हिन मस्जिद में अलाह साईं महिरबानी कई। असुर जी नमाज़ जी बाजमात नसीब थी। बरक़ातूं जमात सां पढ़ियूं, बरक़ातूं पाण पढ़ियूं। अलाह साईं जा वॾा करम, अलाह साईं जा एहसान जंहिं मक़सद लाइ रब पैदा कयो आहे पंहिंजी इबादत लाइ, उनजी तौफ़ीक़ बि ॾिए थो। इहो वॾो एहसान आहे रब करीम जो।